नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में अवामी प्रेस क्लब जी इफ्तिताही तकरीब थी गुज़री है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंदकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल बलोच पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुल, कंदकोट अवामी प्रेस क्लब जी इफ्तिताही तकरीब थी गुज़री, जंहिंजो इफ्तिताह समाजी वर्कर शबीर अहमद खोसे साहब कयो। तकरीब दौरान प्रेस क्लब सदर सैयद मुश्तबा शाह, जनरल सेक्रेटरी फिदा सरमद मरी, खजानची जानी जोनसाल बलोच, वकील फयाज़ अहमद बेजारानी, इल्ताफ़ सुमरो, इब्राहिम खाकी ऐं प्रेस क्लब जा समूरा उहिदेदार पिणु शरीक हुआ। तकरीब दौरान समाजी वर्कर शबीर अहमद खोसे साहब नौजवाननि जी काविशनि खे पिणु साराहियो। उन्हनि वधीक चयो त अवामी प्रेस क्लब जा साहबी नौजवान महिनती आहिनि, जन मां कंदकोट जी अवाम जूं वॾियूं उमेदूं आहिनि। उमेद आहे त अॻिते हली बिना लालच लोभ जे कंदकोट जे ग़रीब अवाम जो ख़िदमत कंदा ऐं उन्हनि जो आवाज़ आला आवाज़नि ताईं पहुचाईंदा। ऐं आख़िर में शबीर अहमद खोसे पारां अवामी प्रेस क्लब जी फलाह बहबूदी लाइ जल्द ऐलान कंदुमि। उन दौरान अवामी प्रेस क्लब तरफ़ां इफ्तार पार्टी जो भी पिणु बंदोबस्त कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।